वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क में ज़िंदगी बचाईंदड़ दवाउनि जी खोट जो नोटिस वठंदे वफ़ाक़ी ऐं सूबाई इख़्तियारनि खां अॼु दवाउनि जी खोट बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वज़ीर आज़म जी हिदायतुनि ते ज़िंदगी बचाईंदड़ दवाउनि बाबति ड्रेप जी कमेटी जांच शुरू करे छॾी। शहबाज शरीफ़ तरफ़ां इख़्तियारनि खे लिखियल ख़त में चयो वियो आहे त मुल्क में 60 ज़रूरी दवाऊं मौजूद नाहिनि। वज़ीर आज़म चयो त नफ़्सियाती, दिमाग़ी, दिल ऐं ॿियनि बीमारियुनि लाइ अहम दवाऊं हिन वक़्तु पाकिस्तान में मौजूद नाहिनि। समूरियूं वफ़ाक़ी सूबाई ड्रग रेगुलेटरी अथॉरिटीज़ अॼु ई जांच करे रिपोर्ट पेश कनि। ॿिए तरफ़ फार्मा इंडस्ट्री जो चवणु आहे त पैदावारी लाॻत में वाध सबबि कंपनियुनि इहे दवाऊं ठाहिणु बंदि कयूं आहिनि। फार्मा इंडस्ट्री जो इहो बि चवणु आहे त जेकॾहिं क़ीमतूं न वधियूं त मुल्क में वधीक दवाउनि जी शदीद खोट पैदा थी वेंदी।